तंगवाणी वेझो सरसो कश्मीर डीएम जिनसार जतोई डीपीओ अवेस अहमद बाजकानी खिलाफ ॻोठ खान मोहम्मद सुंदराणी वासिन नेशनल प्रेस क्लब तंगवाणी पहुची एहतजाज कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे तंगवाणी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ख़ुदाबख्श दाहानी। जी ख़ुदाबख्श, छा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, बिल्कुल मां के ॿुधाईंदो हलां। तंगवाणी में सरसो कश्मीर डीएम जिनसार जतोई डीपीओ अवेस अहमद बाजकानी खिलाफ ॻोठ खान मोहम्मद सुंदराणी नायब बालकानी वासिन नेशनल प्रेस क्लब तंगवाणी पहुची एहतजाज कयो। एहतजाज कंदे सोहराब बालकानी, मोर खान सुंदराणी ऐं शामिर बालकानी मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो आहे त असां खां सरसो डीपीओ अवेस अहमद बाजकानी मुस्तहक औरतुनि खां माल जे लाइ 10,000 मिठाई जे नाले ते पैसा वठी हाणे दिलासा ॾेई रहिया आहिनि ऐं असां ऑफिस जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं। उन्हनि DC कश्मीर मुनवर मिठियाणी खां नोटिस वठण ऐं खेनि चौपायो माल वठराए ॾियण जो पिणु मुतालबो कयो आहे। वधीक उन्हनि जो चवणु आहे त ॿिए सूरत में असांजो मुसलसल एहतजाज जारी रखियो वेंदो। जी महिरबानी ख़ुदाबख्श तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।